जी बिल्कुल, हैदराबाद में बि कैंटोनमेंट बोर्ड जे इलेक्शन के सिलसिले में पोलिंग जो सिलसिलो जारी है। हैदराबाद में 74 उम्मीदवार आमूं साम्हूं आहिनि ऐं 10 वार्ड आहिनि। 10 वार्डनि ते जेको आहे जेका इलेक्शन थी रही आहे उन सिलसिले में 35 पोलिंग स्टेशनूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइमु कयूं आहिनि ऐं तमामु घणो पुरजोश आहिनि माण्हू। त सुबुह खां ई जीअं 8 बजे खां हीअ पोलिंग जो अमल शुरू थियो आहे। वॾे अंग में माण्हू घरनि मां निकिता आहिनि ऐं वोट कास्ट करे रहिया आहिनि। जॾहिं त ॿिए पासे ॻाल्हि कयूं उम्मीदवारनि जी त 17 उम्मीदवार जेके आहिनि 74 उम्मीदवारनि मां उहे आज़ादु उम्मीदवार आहिनि, जॾहिं त ॿियनि जो तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुतहिदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान तहरीक इंसाफ़ समेत PSP ऐं ॿियनि जमायतनि सां तालुक़ु आहे। त तमामु घणो माण्हू जेको आहे पुरजोश आहिनि अॼोके ॾींहुं ते, छो जो कैंटोनमेंट बोर्ड जो इलेक्शन आहे ऐं हैदराबाद जा 10 वार्डनि जिते इलेक्शन थिए पई। ऐं अगरि असां मुक़ाबले जी ॻाल्हि कयूं त हिते जेको हैदराबाद में आहे हिन वक़्तु अगरि 2 मज़बूत जमायतूं आहिनि जिन जे विच में मुक़ाबिलो थींदो या थींदे नज़र अचे पियो, उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MQM आहे। छो जो MQM हमेशह जेको आहे हैदराबाद जी कैंटोनमेंट बोर्ड मां वधीक सीटूं खटींदो रहियो आहे ऐं चेयरमैन हिकिड़े ॿ दफ़ा जेको आहे हितां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बि चूंडिजे लाइ हिन भेरे जेको आहे इहा प्रिडिक्शन कई पई वञे त पाकिस्तान पीपल्स पार्टी थी सघे थो हितां कुझु वधीक सीटूं विन करे वञे। बहरहाल इहे रिज़ल्ट जॾहिं ईंदी ओॾी महिल ख़बर पवंदी त हीअ जेका रिज़ल्ट कहिड़ी तरफ़ वञे थी। माण्हू जेको आहे वोट कंहिंखे ख़ासि कंदा हिन वक़्तु जेके ख़ासि तौर ते 400 खां वधीक पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि सिक्योरिटी लाइ ऐं पाक आर्मी जा जवान बि जेके आहिनि हिन पोलिंग स्टेशन ॿाहिरां तैनात कया विया आहिनि, जॾहिं त पोलिंग जो जेको अमल आहे उहो जारी आहे।